ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। निराकार परमपिता परमात्मा शिव बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव शिव बाबा खे ॿुधाए छॾो, परमात्मा खे। शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कीअं आहे, मुंहिंजा त अनेक नाम आहिनि दुनिया में। निराकार परमपिता परमात्मा जा अनेक नाम दुनिया में आहिनि। जी ॾिसो, दुनिया में बि ॿार ॼमे थो त मेन ना असली नाम त हुनजो ॿियो अथसि छठी में, लेकिन माण्हू अलाए छा छा नाम हुनजा रखी छॾींदा आहिनि। मतिलबु हिकु आत्मा जो हिकु शरीर, ऐं हुन शरीर ते जेके जो अचे थो उहो नाम रखी थो छॾे। चए थो असां हिनखे ईअं इन नाम सां सॾु कंदासीं, असां हिन नाम सां सॾु कंदासीं। उहे ई ॾिसो, भॻवान जा बि अनेक नाम आहिनि, रूप बि अनेक। भई दुनिया में ॾिसो, माण्हू चलो कंहिंजो नाम हूंदो आहे, हाणे कंहिंजो नाम माण्हू रखे थो, अनेक नाम रखे थो, लेकिन रूप त हुनजो हिकु ई हूंदो आहे न। पर भॻवान खे ॾिसो माण्हुनि छा करे रखियो आहे, भॻवान जा नाम बि अनेक त रूप बि अनेक, ऐं मतियूं बि अनेक। ॾिसो, सभु माण्हू चवनि था कि भॻवानु हिकु ई आहे न। हर धर्म वारा चईंदा भॻवान त हिकु ई आहे, असां सभु हिक जा ई ॿार आहिनि। पर तव्हां अलॻि अलॻि नाम रूप त रखियो, चलो ठीकु आहे, भॻवानु हिकु आहे, तव्हां अलॻि अलॻि नाम रूप रखी छॾियो न, लेकिन मत त हिकु हुजणी खपे न। हुनजी सम्झ जेकी असांखे उहो ॾे थो, उहो त हिकु हुजणी खपे। मत बि अलॻि अलॻि, हिंदू के मत ते, मुस्लिम के मत ते, सिख के मत ते, क्रिश्चन के मत ते। ॿियो हिंदू में बि ॾिसो, कोई देवी खे मञंदो त ॿी मत ते, कोई गणेश खे मञंदो त ॿी मत, कोई हनुमान खे मञंदो त ॿी मत। पोइ अॼुकल्ह जा अलाए कहिड़ा कहिड़ा गुरू बि निकिता आहिनि। माण्हू पढ़े हिकु ई ग्रंथ शास्त्र तो, उहो गुरू चईंदो ईअं कर, उहो गुरू चईंदो ईअं कर, उहो गुरू चईंदो ईअं कर। पोइ माण्हू मुंझी विया आहिनि न। ॾिसो, पोइ चवनि था कि भॻवान त हिकु ई आहे। हाणे हिकु भॻवान हुजे त हुनजो रूप बि हिकु हुजणो खपे, नाम बि हिकु हुजणो खपे। चलो परमात्मा चए थो मुंहिंजा नाम त तव्हां हेॾा रखियो, पोइ रूप बि हेॾा रखियो, पर मां जेकी ॻाल्हियूं चयूं हुनखे बि अलॻि अलॻि पंहिंजी सम्झ अनुसार चओ था। भॻवान ईअं चईंदो आहे, भॻवान ईअं चईंदो आहे, भॻवान ईअं चईंदो आहे। पोइ अलाए केरु केरु तव्हांखे छा छा थो चए, पोइ तव्हांजो दुख नथो दूर थिए, पोइ माण्हू बुरो कंहिंखे थो सम्झे, भॻवान खे। चए थो भॻवान मूंसां ईअं कई। अरे तव्हां अलाए कंहिंखे भॻवान सम्झी करे वेठा आहियो, अलाए कंहिंखे कंहिंजी मत ते हलो था। इहे सभु मनुष्य मत ई आहिनि न। हाणे हिकु ॾिसो, हेॾा सारा ग्रंथ शास्त्र हूंदे हुए बि, हेॾा सारा भॻवान जा रूप हूंदे हुए बि, माण्हू भक्ति में अञा ताईं भॻवान खे सॾु थो करे। त इहे असां सम्झूं कि भॻवान हिन सृष्टि ते न रहंदो आहे, भॻवान हिन धरती ते न आहे। ये ग्रंथ शास्त्र जो आहिनि, ये मनुष्य ई लिखिया आहिनि, ये ॿिए के थोड़ी लिखिया आहिनि। न त पहिरियों हर धर्म जा ग्रंथ शास्त्र नंढा हुया, अॼुकल्ह एॾा वॾा वॾा थी विया आहिनि। सभु पंहिंजी सम्झ अनुसार तव्हांखे ॿुधाइनि था। तव्हां ॾिसो, हिकु ई पाठ जेको माण्हू पढ़े थो कहिड़े बि धर्म में, त अॼुकल्ह माण्हू हर हिकु धर्म जा कोई कोई वॾा थी विया आहिनि, हुन खां पुछंदो उहो ॿियो ॿुधाईंदो अर्थ, उहो ॿियो ॿुधाईंदो, उहो ॿियो ॿुधाईंदो। त सभिनि पंहिंजे पंहिंजे अर्थ जे अलॻि अलॻि ग्रंथ शास्त्र ठाहे वेठा आहिनि। पोइ चवनि था भॻवान ईअं थो चए। हाणे स्कूल में हिकु ई चैप्टर, हिकु टीचर ॿिए तरीक़े सां सम्झाईंदी, ॿी टीचर ॿिए तरीक़े सां, टी टीचर टे तरीक़े सां। कल्ह उहो टीचर बि पंहिंजो किताब कढी वे, त उहो हुनजी सम्झ अनुसार उहो किताब हूंदो न। पोइ माण्हू चवंदा न, असली में हिन जो अर्थ इहो, इहे त टीचर पंहिंजे अर्थ कढियो अथई। ईअं ई परमात्मा जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो आहे न,
त हुनजी गत मत अलॻि ई आहे। ॾिसो चईंदा आहिनि न माण्हू कि हे भॻवान मथां अच। असां सोचूं अगरि हिकु ई भॻवान हिन ई धरती ते आहे, इहे सभु अलॻि अलॻि रूप आहिनि भॻवान जा, त पहिरीं ॻाल्हि त असां भॻवान खे सॾु न करूं, हुनखे ईअं न चऊं कि तूं अच, रूप बदिली करे अच। जॾहिं कोई तव्हांजे साम्हूं वेठो आहे त अञा बि हुनखे चओ तूं अच 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 त चईंदो न, अरे तुंहिंजे साम्हूं ई त वेठो आहे, तोखे नज़र नथो अचे छा? मां तुंहिंजे साम्हूं ई मां वेठो आहे, अञा ताईं त फोन करे चओसि त अच अच अच, त माण्हू चईंदो न अलाए छा थियो अथसि हिनखे, माते ने साम्हूं ई वेठो आहे, अलाए छो थो सॾु करे मूंखे। त उहो ई भॻवान चए थो, माण्हू मुंहिंजा एॾा सारा नाम रूप ठाहे करे वेठा आहिनि, अलॻि टिकाणा मंदिर ठाता अथनि, घर में बि टिकाणा मंदिर खोले वेठा आहिनि, पंहिंजे पंहिंजे घर में बि मूर्तियूं रखी वेठा आहिनि, त बि मूंखे सॾु था करनि, रड़ियूं मारे मारे करे। सुबुह रोज़ सुबुह जो परमात्मा चईंदो, एॾो शोर मचाईंदा आहिनि सृष्टि ते माण्हू कि तूं अच 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 अच। अरे चओ त इहे ई मूर्तियूं ग्रंथ शास्त्र चओ त इहे ई भॻवान आहिनि, त तव्हां अच अच कंहिंखे था सॾु करो? सम्झ वारी ॻाल्हि आहे न। ऐं जॾहिं चओ था अच अच अच, त उहो कहिड़े रूप में अचे? त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि परमात्मा हिन सृष्टि ते न रहंदो, उहो मथे रहंदो। ॿी ॻाल्हि, हुनजो असली नाम जेको आहे, उहो असली नाम आहे शिव अर्थात कल्याणकारी। हिकु ई शिव अर्थात निराकार परमपिता परमात्मा जा इहे हिंदू माण्हू चवनि था शिव, मुस्लिम माण्हू हुनखे चवनि था अल्लाह, सिख माण्हू चवनि था परमपिता परमात्मा, मुस्लिम माण्हू अल्लाह चईंदा आहिनि, क्रिश्चियन माण्हू चईंदा आहिनि गॉड। ॿियो चलो ॾिसो, इहे जेका मुस्लिम आहिनि, जेका क्रिश्चियन आहिनि, ऐं जेका सिख माण्हू आहिनि, हिननि त वरी बि परमात्मा खे परमपिता परमात्मा वाहिगुरु नाम ॾिनो आहे, अल्लाह नाम ॾिनो आहे, गॉड। लेकिन हिंदू माण्हू ॾिसो, हुननि त हिकु त शिवलिंग खे पहिरियों पहिरियों पूजदा हुया, निराकार ज्योतिर्बिंदु जो रूप शिवलिंग। अॼुकल्ह त अलाए कहिड़े कहिड़े रूप में, हिकु ई भॻवान जा अलाए घणा रूप हिंदू माण्हू ठाहे छॾिया। पोइ मुंहिंजल आहिनि, नया नया रूप था ठाहिनि। पहिरियों पहिरियों ये हिंदू माण्हू सिर्फ़ु भॻवान खे शिवलिंग जे रूप में, निराकार शिव जे रूप में पूजदा हुया। पोइ ठातनि इहे ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ राधे कृष्ण, लक्ष्मी नारायण, राम सीता, पोइ गणेश, हनुमान, अॼुकल्ह त वरी देवियूं एॾी भयानक रूप वारी देवियूं ठाहे वेठा आहिनि। वरी अॼुकल्ह अलाए कहिड़ा कहिड़ा रूप, कृष्ण जा केॾा रूप ठाहे वेठा आहिनि, खाटू श्याम, इहो श्याम, इहो श्याम। हाणे काथे कृष्ण सतयुग जो पहिरियों प्रिंस, उनजो एॾो सुठो रूप, ऐं हिन दुनिया में अलाए कहिड़ा कहिड़ा रूप ठाहे वेठा आहिनि। नए नए रूप था निकिरनि, दिन प्रतिदिन भॻवान जा अलॻि अलॻि रूप कीअं था निकिरनि, जबकि हुनजो कोई देहिक रूप आहे ई न। उहो त निराकार ज्योतिर्बिंदु, उहा आत्मा आहे। जीअं असांजे शरीर में आत्मा नज़र नथी अचे, लेकिन हिकु ई आत्मा अलॻि अलॻि चोलो वठी पाठ वॼाईंदी आहे। उहो ई परम आत्मा बि हिकु आत्मा ई आहे, भॻवान बि केरु आहे, हिकु आत्मा ई आहे। उनजी आत्मा जो असली नाम आहे शिव। उनखे ई अलॻि अलॻि धर्म वारा के परमपिता परमात्मा था चवनि, केरु अल्लाह थो चए, कोई गॉड थो चए। चलो इहे चओ त फिर वरी बि ठीकु आहे। ॾिसो मुस्लिम माण्हू हिकु निराकार खे ई मञदा आहिनि, उनखे अल्लाह जे रूप में यादि कंदा आहिनि। क्रिश्चियन माण्हू बि लाइट खे चईंदा आहिनि भॻवान लाइट आहे। सिख माण्हू बि चईंदा आहिनि उहो निराकार परमपिता आहे। गुरु नानक देव चए थी न, निराकार परमपिता परम। इहे त माण्हू गुरु नानक गुरु गोविंद सिंह खे भॻवान सम्झी वेठा आहिनि, पर उहो त ख़ुदि जो चए कि हुनखे यादि करो, उहो निराकार परमपिता परमात्मा। त भॻवान देहिक रूप, हुन वटि देह कोन अथसि, उहो निराकार ज्योतिर्बिंदु आहे, हिकु आत्मा आहे। लेकिन उहा हेठि असां वांगुरु शरीर वठी करे न ईंदी आहे न, त उहो शक्तिशाली आत्मा आहे। ऐं असां हेठि अची करे शरीर वठंदा आहियूं त असां जनम मरण जे चक्कर में असांजी आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी आहे। पोइ जॾहिं आत्मा में शक्ति ख़तम थींदी आहे त उहो परम आत्मा खे सॾु कंदी आहे। सिर्फ़ु इहो ई आहे भॻवान खे यादि करणु अर्थात
पंहिंजी आत्मा में शक्ति भरण लाइ असां भगवान खे अर्थात उन परमात्मा खे परम ज्योति खे यादि कंदा आहियूं। न इहे ई त खपे। तव्हांखे छा खपे? तव्हांखे शक्ति खपे, तव्हांखे सुख खपे, गुण खपनि, शक्ति खपे, सम्झ खपे, बस इहे ई खपे न। पोइ असांखे इहे ई खपे, पोइ असां हेॾी महिनत छो था करूं? माण्हू व्रत जप तीर्थ था करनि, ग्रंथ शास्त्र था पढ़नि, सुबुह शाम पंहिंजी देह खे बि केॾो तंग था करनि न। हिकु इहा ॻाल्हि नथा सम्झनि कि असांखे भॻवान खे छो यादि करणो आहे? छो जी असांजी आत्मा में शक्ति न आहे। त आत्मा में शक्ति कीअं भरजंदी? छा पाठ करण सां आत्मा में शक्ति भरजंदी? व्रत जप नी जेका बि व्रत जप कंदा आहिनि माण्हू, ग्रंथ शास्त्र पढ़ण सां आत्मा में शक्ति अची वेंदी? छा गंगा स्नान करण सां आत्मा में शक्ति अची वेंदी? छा गुरूअनि जा पेर धोई उहो पीअण सां आत्मा में शक्ति अची वेंदी? छा जाप जपण सां माण्हू सॼो ॾींहुं कोई न कोई मुख में जाप ई जपंदो रहंदो, हुन सां आत्मा में शक्ति अची वेंदी? त तव्हां पंहिंजी आत्मा ॾिठी आहे? त जॾहिं आत्मा ॾिठी न आहे त आत्मा में शक्ति कीअं ईंदी? कीअं सम्झ में अचे? ये अगरि असां हिकु ॻाल्हि सम्झो कि असांखे भॻवान खे यादि करणो आहे, छो जी आत्मा खे शक्ति खपे, गुण खपनि, सम्झ खपे। त आत्मा केरु आहे? असांजे शरीर में रहण वारी भ्रुकुटी जे विच में जो असां तिलक लॻाईंदा आहियूं न, हिते असांजी आत्मा विराजमान आहे। हाणे तव्हां पंहिंजी आत्मा त ॾिठी ई न आहे, त हुनमें शक्ति कीअं भरूं? भई शरीर आहे, शरीर में हथ पेर सभु नज़र था अचनि, कॾहिं हथ में ख़राबी आहे, अखियुनि में ख़राबी आहे, कननि में ख़राबी आहे, त उहो असां हुनजो चेक कराए हुनखे दवा बि ॾियूं। त आत्मा में शक्ति न आहे त आत्मा खे कहिड़ी दवा ॾियूं? उहो त नज़र ई नथी अचे, हुनखे कहिड़ो इंजेक्शन ॾियूं? त आत्मा में शक्ति भरण लाइ असांखे कंहिंखे यादि करणो पवंदो। कंहिंखे यादि करणो? परमात्मा खे, परम ज्योति खे, छोकी असांजी आत्मा बि ज्योति स्वरूप आहे। त असां सभी आत्मायूं हेठि अची करे खेल खेॾी करे पंहिंजी आत्मा में शक्ति ख़तम थी वेंदी आहे, लेकिन मथे हिकु आत्मा वेठी हूंदी आहे जो हिन जनम मरण जे चक्कर में न ईंदी आहे, त हुन में शक्ति कॾहिं ख़तम थींदी ई न। उहो चईंदो आहे मां मथे वेठो आहियां, तव्हां जॾहिं बि तव्हांजी आत्मा में शक्ति ख़तम थी वञे न, पोइ मूंखे यादि कजो, यादि कजो। हाणे परिचय त हुजणो खपे न, हुनखे कीअं यादि करो? त उहो अची करे ॿुधाए थो भई तव्हां बि आत्मा, मां बि आत्मा, तव्हांजी आत्मा बि ज्योति स्वरूप नज़र नथी अचे, उहो मां बि हिकु परम ज्योति, परम अर्थात मथे रहण वारी शक्तिशाली ज्योति मथे वेठी आहियां। त सिर्फ़ु एतिरो ईअं यादि करे वियो कि मां आत्मा हाणे परमात्मा खे यादि थी करां। मथे पंहिंजो बुद्धि योग मथे हुजणो खपे, चाहे तव्हांखे केतिरी बि आवाज़ूं नज़र अचनि, कुझु बि हुजे, लेकिन असांखे जीअं न माण्हू वेठो आहे लेकिन हुनजो ध्यानु काॾे ॿियो हूंदो आहे, मतिलबु हुनजी ध्यानु पंहिंजे घर में या कंहिं मंदिर टिकाणे, सम्झो तव्हां हिते वेठा आहियो, अगरि तव्हांखे कंहिं मंदिर या टिकाणे जी यादि अचे त तव्हांजो ध्यानु होॾे ई हली वेंदो न, हुन मंदिर टिकाणे में। ईअं असांखे पंहिंजो ध्यानु मथे लॻाइणो आहे, परम ज्योति वटि, कि हाणे मां आत्मा हुन परम ज्योति खे यादि थी करां, पंहिंजे में शक्ति भरण लाइ मां हुनखे यादि थी करां। त हीअं असांखे सॼे ॾींहं में, ख़ासि कर सुबुह जो उथी करे हुन परम ज्योति खे यादि करे हुनखे गुड मॉर्निंग करो, नमस्ते करो, ऐं शांति सां वेही करे सिर्फ़ु इहो संकल्प करो हाणे मां आत्मा हुन परम ज्योति खे यादि थी करां। हुन परम पिता परमात्मा शिव बाबा कहिड़े बि नाम सां हुन सतगुरु खे, सर्व गुरुअनि जो बि गुरु, हुन सतगुरु खे यादि थी करां। उहो सतगुरु मुंहिंजी आत्मा में शक्ति थो भरे, गुण थो भरे, मूंखे सम्झ थो ॾे, मूंखे सही राह थो ॾेखारे, ताकी मां हिन जीवन में कॾहिं बि बुरे कम में न फसां। जेको बि कमु हिन सृष्टि ते पार्ट मूंखे मिलियो आहे, हुनखे कीअं सही रीति कमु करणो, हुनजी राह थो ॾेखारे उहो सतगुरु। इहे संकल्प करो ऐं मथे हुनखे, छो जो भॻवान वटि मथे आहे न, असांजे मुख जी आवाज़ न पहुचदी आहे,
तव्हांजे मन जा संकल्प जेका हूंदा आहिनि न, सोच जो असां सोचदा आहियूं, असांजे मन जी सोच उन वटि पहुचदी आ, असांजी मुख जी आवाज न पहुचदी। तव्हां सुबुह जो उथी करे केतिरो बि जोर जोर सां रड़ियूं करे जाप जपो सिमरन करो, माण्हू कंदा आहिनि न, सुबुह सुबुह जो उथी करे एॾी जोर जोर सां चिल्लाईंदा आहिनि। भॻवान चईंदो आ, परमात्मा चईंदी आ कि सुबुह सुबुह जो आहे न हिन सृष्टि ते बैंड बाजा वॼंदा आहिनि। भॻवान चए तो मूं वटि त तव्हांजी मन जी आवाज पहुचदी आहे, मुख जी आवाज थोड़ी पहुचदी आहे। अगरि तव्हां शांति सां मूंखे यादि करो न त तव्हांजी आत्मा में शक्ति भरजी वेंदी। तव्हां 1 कलाक सिमरन करो मुख सां, तव्हां में ओतिरी शक्ति न भरजदी जेतिरो तव्हां 1 सेकेंड मन सां मूंखे मथे यादि करो। 1 सेकेंड काथे 1 कलाक, 1 कलाक में अगरि 1 सेकेंड बि तव्हांजो मन न लॻियो त वेस्ट न। मुख जो मुख हेॾो बार ईअं चईंदो 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 त शरीर त थकिजंदो न। भक्ति छो थकाईंदी आहे? भक्ति छो थकाई? न त सोचो भॻवान खे यादि करण सां त शक्ति मिलणी खपे। माण्हू पाठ करनि था, व्रत जप तीर्थ करनि था, थकी था पवनि। छो जी शरीर सां करनि था, मन, जबकि मन जी आवाज भॻवान वटि पहुचदी आहे, मन सां त कोई यादि ई नथो करे। त परमात्मा परम ज्योति असांखे इहे सेखारींदी आहे कि पहिरियों सम्झो त सही तव्हांखे मूंखे यादि छो करिणो आहे। छो जी तव्हांजी आत्मा में शक्ति न आहे, गुण न आहिनि, सम्झ न आहे, त उहा शक्ति खपे न तव्हांखे, गुण खपनि न, तव्हांखे सम्झ खपे न, जीवन में सुठी सम्झ खपे। त ये शक्ति गुण ऐं सम्झ कीअं मिलंदी आहे असांखे? जॾहिं असां हुन परम ज्योति खे यादि कंदा आहियूं। ऐं जेको बि तव्हां जो कुझु बि ग्रंथ शास्त्र पढ़िया अथव हुनजो अर्थ कढो। जेसिताईं तव्हां अर्थ न कढंदव न तेसिताईं तव्हांजो पाठ करणु, ग्रंथ शास्त्र पढ़णु सभु वेस्ट, कोई कम जो कोन अथव। सिर्फ़ु थोरो समय असां पढ़ी करे पंहिंजे मन खे ख़ुशि था करूं कि हा मां अॼु सिमरन कयो, हा मां अॼु जाप जपिया, मां अॼु व्रत रखियो, हा मां अॼु मंदिर टिकाणे थी आयमि, हा मां अॼु सत्संग ॿुधियो, लेकिन छा ॿुधियो कुझु पतो ई न आहे। ही टिकाणे मंदिर खां ॿाहिरि निकिरंदा न, सत्संग ॿुधी ईंदा, अञा बंदि थिए सभु गुम थी वेंदो आहे। ॿुधण वक़्तु सम्झ में अचे थो, लेकिन जीअं ई बंदि थींदो आहे न गुम थी वेंदो। पोइ कोई कंहिंखां पुछे छा ॿुधियो, भई छा ॿुधाई, पतो ई न आहे, यादि ई न आहे, सम्झ ई न आहे। हा भई घर हलो, रोटी ठाहिणी आहे, ॿारनि कीअं करिणो आहे, फोन अची वञे, उहो ई माण्हू टीवी सीरियल ॾिसे थो, मूवी ॾिसे थो, मूवी ख़तम थी वई, हफ़्ते ताईं हुनजी स्टोरी दिमाग़ में घुमंदी रहंदी आहे। 10 माण्हुनि खे त ॿुधाए वठंदा, हफ़्तो छा हुन खां पोइ बि यादि ई रहंदी आहे। मतिलबु ॾिसो मूवी टीवी सीरियल जो हिकु हिकु सीन, हिकु हिकु सीन, हिकु हिकु ॻाल्हि डायलॉग सहित, एक्सप्रेशन सहित माण्हू खां कराए वठो। नंढा नंढा ॿार बि फटाफट कैच था करनि, पढ़ाई नथा कैच करे सघनि। उहे टीचर 2-3 घंटा स्कूल पढ़ी ईंदा, 3-4 घंटा घर अचनि, हुन खां पुछो टीचर छा पढ़ाई, पतो न आहे। ऐं उहो ई मूवी ॾिसी अचनि त उहो सभु पतो आहे। त इहे सम्झणो खपे, नंढे वॾनि जो दिमाग़ आहे न कचिरे खे कैच करण में ॾाढो होशियारु, सभिनि जो। अॼु माण्हू ॿारनि खे त फटाफट थो चए कि पढ़े नथो, यादि नथो थिए तोखां। तव्हां ख़ुदि खां पुछो, तव्हांजो सत्संग कीर्तन ॿुधो आहे, केतिरो यादि रहंदो अथव? अच्छा तव्हां जो रोज़ हिकु ई पाठ करो था, उहो सॼी पुस्तक यादि थी वई? माण्हू सालनि खां पढ़े थो, अञा ताईं यादि न थी आहे। ऐं तव्हां ॿारनि खे था चओ कि तूं में हिन में दिमाग़ कोन्हे, पढ़े नथो, यादि नथो थिएसि हिनखे। त माउ पीउ जो, घर वारनि जो, जेका जीअं आत्मायूं हिन सृष्टि ते हूंदियूं ओड़ी आत्मायूं बि त तव्हांजे ॿारनि जी शरीर में बि ओड़ी आत्मा ईंदी। ईअं थोड़ी कोई सतयुगी आत्मा तव्हांजे घर अची वञे। त ॿियनि खे चइण खां पहिरियों सम्झो, छा मूंखे यादि थो रहे? अॼु वॾनि खे माण्हू सम्झाए, हीअं न कर, हीअं न कर, ससु नुंहं खे 10 बार सम्झाई, उहा नुंहं एॾी वॾी थी वई अञा ताईं सम्झी न आहे।
ऐं ॿार खे छा चईंदा आहिनि, हिकु बार चईंदा आहिनि न, पोइ चईंदा आहिनि ॾिस तोखे कल्ह सम्झायो न, तूं अॼु वरी कई, पागल आ, सम्झे नथो, दिमाग़ कोन अथसि हिन में, पोइ हुनखे डांटदा मारदा। अरे तव्हां एॾा वॾा, हुन खां पोइ शादी करे एॾी वॾी नुंहं, मतिलबु गिणे बि 25-24 साल में शादी वॾी त आहे न। चलो हाणे शादी करे आई, लेकिन सम्झ त अथसि न, भई ससु ईअं चए थी त न करो। हुनखे अलाए घणा साल पोइ त उहा ज़िद करे करे, गुस्सो करे 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 सिखंदी। ऐं ॿारनि खे तव्हां चओ था अॼु अॼु ई सिखी वञ, इहो कीअं भई? उहो नथो सम्झी, सबकी ॿार खे त सम्झ ई न हूंदी आहे। भई उहो ठीकु आहे, देखा देखी में करे थो, लेकिन हुनखे सम्झ थोरी हूंदी आहे इहा ॻाल्हि ग़लति आहे या सही आहे। माण्हू चवंदा आहिनि न सभु सम्झनि, लेकिन ईअं उहो अर्थ न हूंदो आहे। भले उहो मुंहं सां उहो डायलॉग चईंदो, लेकिन जो गहराई वारी सम्झ हूंदी आहे न, अनुभव। ॾिसो माण्हू, तव्हां ई ॿुधायो, तव्हांखे ससु पहिरियों पहिरियों जो चईंदी हुई, तव्हां चइण ते त करियो, लेकिन सम्झ त धीरे धीरे ईंदी आहे न, अच्छा मुंहिंजी ससु हीअं करे चईंदी हुई, हाणे मूंखे सम्झ में आयो। त ईअं ई असांखे हर मनुष्य आत्मा जो दिमाग़, जेकी बुद्धि आहे न, उहो डस्टबिन थी वई आहे। दुनिया जी कचरे वारी सीरियल, मूवीज़, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियुनि खे जल्दी कैच थी करे छॾे। हाणे डस्टबिन जहिड़ी बुद्धि खे स्वच्छ कीअं ठाहियूं? परमात्मा खे यादि करे। हीअं न की असांजी बुद्धि डस्टबिन आहे त साफ़ न थींदी। असांजी बुद्धि सुठी हुई, चईंदा आहिनि न, पहिरियों मुंहिंजी सम्झ सुठी हुई, मूं में शक्ति हुई, हाणे न आहे। त असां में हुई, लेकिन हाणे कचरे वारी दुनिया में रहंदे रहंदे असांजी बुद्धि बि कचरे जहिड़ी थी वई आहे। त इहो असांजी बुद्धि डस्टबिन खां सोने जो बर्तन कीअं ठहींदी? भॻवान चईंदो आहे, परमात्मा चईंदी आहे कि सभी आत्माउनि जी बुद्धि सोने जो बर्तन हुई। मतलब सुठी ॻाल्हियूं कैच करण, जैसे शेरनी जो दूध सोने जे बर्तन में ठहरंदो आहे। त पहिरियों सभिनि जी बुद्धि सुठी हुई, लेकिन हाणे हिन कलयुगी दुनिया में रहंदे रहंदे असांजी बुद्धि ख़राब थी वई आहे। तॾहिं त कलाक माण्हू सत्संग कीर्तन ॿुधे थो, उहो यादि न आहे, लेकिन टीवी सीरियल जी ॻाल्हियूं फटाफट यादि थी वेंदियूं। त सिर्फ़ु ॿारनि जो ई दोष न आहे, हर आत्मा खे ॾिसो, शरीर खे न ॾिसो, भई ये ईअं नंढी आहे वॾी आहे, ईअं न, हर आत्मा जो इहो ई हाल आहे। ॾिसो कहिड़े कहिड़े ॿार जी बुद्धि सुठी हूंदी आहे त उहो पढ़ाई जी ॻाल्हियूं फटाफट ग्रहण करे छॾंदो आहे, ऐं कंहिंजी बुद्धि ऑलराउंडर हूंदी आहे, जो सभु ॻाल्हियुनि खे ग्रहण करे छॾंदी आहे। ऐं कंहिंजी हूंदी आहे कि रोटी ठाहिण जी ॻाल्हियूं ग्रहण करे सघे, खेल कूद जी। त तव्हां हर हिक में इहे विशेषता ॾिसो, भई तव्हांजे घर में घणा माण्हू आहिनि, 10 ॼणा, 20 ॼणा, 5 ॼणा, 6 ॼणा, हर हिक जी बुद्धि कहिड़ी ॻाल्हियूं फटाफट कैच थी करे, उनखे हुन कम में लॻायो। भई अगरि कंहिंखे ॿाहिरां जो कमु सुठी रीति करे थी कोई माण्हू तव्हांजे घर में, त हल ठीक, तूं ॿाहिरां जो कमु कर। तव्हां कोई रोटी ठीक रीति ठाहे थो सघे, त चल तूं रोटी ठाहे, मां इहे कम थी करां। कोई कपिड़ा धोइण, कोई प्रेस करण, कोई घर जो ॿिया कम करण में, कोई कंहिंखे पढ़ाइण में, हीअं थोड़ी ये पढ़ियल लिखल आहे, मां गंवार आहियां, हीअं थोड़ी आहे। हाणे हुनजी बुद्धि में पढ़ाई ठहरी सघंदी आहे, त उहो ठीकु आहे, भई तूं इहो कमु कर, मां रोटी थी ठाहियां। हुनखे रोटी ठाहिण न ईंदी, तव्हांखे रोटी ठाहिण ईंदी आहे। त हर हिक जी विशेषता ॾिसी हलूं त घर में माण्हू कीअं घर ई स्वर्ग थी वञे। पोइ त माइनि जी ज़रूरत ई न पए, पोइ त टीवी जी ज़रूरत ई न पए। हर हिकु माण्हू हिक ॿिए जी विशेषता ॾिसी साथ मिली करे कमु करे, सॼो ॾींहुं ईअं ई निकिरी वेंदो। टीवी पिक्चरूं ॾिसण जो टाइम बि न हूंदो, फोननि जो टाइम न हूंदो। अॼु माण्हू हिक ॿिए जो मुंहुं नथा ॾिसनि, फोन वारा सुठा था लॻनि, टीवी वारा सुठा था लॻनि। त पोइ केसि ताईं टीवी ॾिसंदव, केसि ताईं फोन ते ॻाल्हाईंदव? तॾहिं त घड़ी घड़ी मथे में सूर आहे, अखियूं ख़राब, माण्हू जो दिमाग़ ख़राब थी वेंदो। त बाबा चवनि था, ॾिसो नर्क त तव्हां मनुष्य ई ठातो आहे, मां थोड़ी ठातो आहे। दुख त तव्हां पंहिंजे ई अनुसार दुख भोगो था, मां थोड़ी थो चवां तव्हांखे ईअं करो। मां त तव्हांखे एॾी स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे ॾिनी हुई भॻवान असांखे, ऐं हाणे त इहा दुनिया ई नर्क थी वई आहे। कंहिं ठाती आहे नर्क? असां ई ठाती आहे। तंहिंजे करे परमात्मा चए थो
कि हाणे वरी खां मां हिन सृष्टि ते आयो आहियां तव्हां सभिनि खे वरी खां ये सम्झ ॾियण आयो आहियां कि तव्हांजी आत्मा में शक्ति कॾहिं ईंदी, गुण कॾहिं ईंदा, सम्झ कॾहिं ईंदी, जॾहिं तव्हां खुद खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में मथे यादि करो, मां परमात्मा तव्हां आत्मा। तॾहिं ही असांजी आत्मा में शक्ति। तव्हां करे ॾिसो, रोज सुबुह जो या जॾहिं बि समय मिले, रात जो हिकु सेकंड बि अगरि तव्हां शांति सां मथे यादि कयो न भॻवान खे, तव्हांजी आत्मा में अथाह शांति ईंदी, जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा, शक्ति अची वेंदी। त मुख सां भॻवान, असांजी मुख जी आवाज भॻवान वटि न पहुचदी आहे। मन सां यादि करो, मन सां हुन सां ॻाल्हियूं कजो। तॾहिं त चई न गीता में लिखल आहे न, मन मना भव। हीअं थोड़ी लिखल आहे तन मना भव, मन मना भव लिखल आहे न, अर्थात मन सां मूंखे यादि करो। तव्हां मन सां ई वाहिगुरु खे, कृष्ण खे यादि कंदव, वाहिगुरु मन जी आवाज सां, त उहो मन जी आवाज हुन ते ई पहुचदी ऐं तव्हांखे शक्ति मिली वेंदी। पोइ तव्हां भले सॼो ॾींहुं कुझु बि न करो, लेकिन असांखे शक्ति खपे, उहो मिली वई। हाणे माण्हू इहे सम्झनि नथा, इन करे एॾा पंहिंजे शरीर खे बुखो था रखनि, ठंडी में ठंडे ठंडे पाणी सां सनानु था करनि, तीर्थ था करनि, सोचनि था भॻवानु असांजी ॿुधंदो। लेकिन तव्हां घर वेठे ई सचे मन सां, शुद्ध मन अर्थात जंहिंजे मन में तेरी मेरी न हुजे, जंहिंजे मन में कोई बि विकार बुराई जो कोई संकल्प न हुजे, मन पंहिंजे मन खे ई मंदिर ठाहे छॾो। तव्हांखे काॾे बि वञण जी ज़रूरत न पवंदी, कुझु बि करण जी ज़रूरत न पवंदी, अगरि तव्हां मन में सदा सर्व जे लाइ शुभ संकल्प कंदव, तव्हांजे मन में सदा ई परमात्मा जी यादि रहंदी। अहिड़े माण्हू खे कुझु बि करण जी ज़रूरत न हूंदी आहे। सत्य त्रेता में भक्ति थोड़ी हूंदी हुई, कोई भॻवान जो नाम ई न जपंदो हुयो, छो जो हुते सभिनि जो शुद्ध मन हुयो, सभिनि आत्माउनि में शक्ति हुई। हाणे बि तव्हां सर्व जे लाइ शुभ सोचो त ॾिसो तव्हांखे भॻवानु यादि कंदो। कई माण्हुनि खे भॻवानु सुबुह जो अमृत वेलो उथाईंदो आहे। छो उथाईंदो आहे? जंहिंजो शुद्ध मन हूंदो आहे न, त भॻवानु त सभिनि खे ई उथाईंदो आहे, चईंदो आहे उथो, अमृत वेलो मूंसां ॻाल्हाइण जो समय आहे। भॻवान सां अगरि ॻाल्हियूं करणियूं हुजनि त अमृत वेले जो समय सुठो हूंदो आहे। लेकिन माण्हू छा कंदा आहिनि, अमृत वेलो भॻवान खे सॾी कंदा रहंदा आहिनि बसि। ये माण्हू कोई कृष्णा कृष्णा, राम राम, वाहिगुरु वाहिगुरु, सतनाम सतनाम ई चईंदो थो रहे बसि। अरे भॻवान चए त मूंसां ॻाल्हियूं त करो, मां त अची वियो आहियां। बसि नाम ई जपदा रहंदा, हुनजी महिमा ई कंदा रहंदा, लेकिन ॻाल्हियूं त कयो न, मन जी ॻाल्हियूं त ॿुधायो ई न, छा दुख परेशानी आहे हिन सृष्टि ते रहंदी उहो त ॿुधायो ई न। पोइ समय बीतजी वेंदो आहे, पोइ गृहस्थी में ईंदा आहिनि, उहो ई बोझ, उहो ई दुख परेशानी, पोइ सभु गुम थी वेंदो। तंहिंजे करे बाबा चवनि था, रोज़ सुबुह सुबुह जो उथी करे सचे मन सां मूंखे यादि करे, मूंसां रोह रियान करो, अर्थात ॻाल्हियूं करो, पंहिंजे मन में जो बि बोझ हुजे उहो सभु मूंखे ॿुधाए करे मूंसां गॾु कर्म क्षेत्र में कमु करो, त तव्हांजे जीवन में सुख शांति अची वेंदी। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना विशेषताउनि खे साम्हूं रखी सदा ख़ुशी ख़ुशी सां अॻियां वधण वारा निश्चय बुद्धि विजय रतन था। बाबा चवनि था कि पंहिंजी जो बि विशेषताऊं अथव न तव्हां में, उन्हनि खे साम्हूं रखो। भई मूं में छा विशेषता आहे? मां सुठी रोटी ठाहे सघंदी आहियां, ॿारनि खे संभाले सघंदी आहियां, घर संभाले सघंदी आहियां, सुठी पढ़ाई करे सघंदी आहियां। जो बि तव्हांखे कमु ईंदो न, उहो विशेषता पंहिंजे साम्हूं रखो। कमज़ोरी खे न ॾिसो कि मां ईअं न करे सघंदी आहियां, मां ईअं न करे सघंदी आहियां, उहो त ॾिस केॾो सुठो थी करे। अरे तव्हां छा सुठो करे सघंदा, इहे त सोचो। तव्हां पंहिंजी विशेषता खे ॾिसी हुन अनुसार कमु कंदव न, त ख़ुशी ख़ुशी सां अॻियां वधंदव। ख़ुदि जी बि ॾिसो, ॿियनि जी बि ॾिसो।
ये निश्चय रखो कि सर्वशक्तिवान परमपिता परमात्मा मूंसां गॾु आहे। उहो मूंसां सदा गॾु आहे, ऐं मां सदा हुन सां गॾु कमु थी करां, ऐं सदा हिन सृष्टि रंगमंच ते जो बि मूंखे पार्ट मिलियो आहे मां हुन सां गॾु ई थी करां, त असां सदा जीवन में विजयी रहंदासीं। इहे निश्चय हुजण सां। स्लोगन आहे प्योरिटी जी रॉयल्टी में रहो त हद जी आकर्षण सां न्यारा रहंदव। जीवन में असांखे आत्मा शुद्ध रहंदी न, त आत्मा में जॾहिं विचार शुद्धि हूंदी त उनखे कंहिं बि चीज जी आकर्षण न थींदी। अॼुकल्ह दुनिया में न पंहिंजो ॾाढो कुझु हूंदे हुए बि माण्हू ॿियनि जी चीजूं ॾिसी करे आकर्षित थो थिए, मूंखे बि इहा खपे, हीअं खपे, हीअ खपे, खपे 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 जे कारण तव्हांजे जीवन में छा आहे, तव्हांजी प्लेट में छा छा आहे, तव्हां वटि छा छा आहे, हुनजी वैल्यू ई नथो रखे माण्हू। त बाबा चए थो कि शुद्ध आत्मा, पवित्र आत्मा सदा के ॾिसे, कोई वॾे घर जो माण्हू हुजे ऐं सड़क ते कोई चीज पई हुजे या कोई बि चीज कंहिं बि माण्हू वटि हुजे, हुन वटि ध्यानु ॾींदो? उहो चईंदो मूं वटि त एॾो कुझु आहे, मां हिननि जी छो वठां, छो ॾिसां? उहो ई असां सर्वशक्तिवान परमात्मा जी ॿार आहियूं, असांखे भॻवान सभु कुझु ॾिनो अथई। असां छो ॿियनि जे जीवन में नज़र रखूं कि ये छा थी करे, ये छा थी करे, हिन वटि इहो आहे मूं वटि न आहे। न, मूं वटि सभु कुझु आहे, मूंखे भॻवान सभु कुझु ॾिनो अथई ऐं मां हुन में संतुष्ट आहियां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।